अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जी बिल्कुलु हिन वक़्तु असां मस्जिद लेट बीठा आहियूं जिते हुकूमत तरफ़ां ज़ाइरीन जी ॿाहिरि रोड ते जेकी पाबंदी आई आहे उते हींअर रैली निकिरण वारी आहे जंहिंमें मजलिस वदल मुस्लिमीन अर्बन कमेटी जा ज़ाइरीन जेके आहिनि अज़ादार जेके आहिनि पहुची चुका आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त अॼु रैली जो मक़सदु छा आहे इहा धरणो जेको लॻंदो अॼु उहो केसिताईं जारी रहंदो ऐं हीअ केसिताईं माना वेंदा धरणे में। अचो औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु असांजो जेको एहतिजाजी मुज़ाहिरो आहे हीअ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको ज़ाइरीन जे लाइ करबला जेके वञनि पिया उन जे लाइ हिननि रस्तो बंदि करे छॾियो आहे। चवंदा सिक्योरिटी जेको मसालो आहे असां इन्हनि करे अॼु एहतिजाज करे रहिया आहियूं। छो जो असांजा जेके बि ज़ाइरीन आहिनि उन सभिनी जो वीज़ाऊं जो तक़रीबन अची चुकियूं आहिनि ऐं कुझु वीज़ा जो अप्लाई आहिनि, कंहिंजा होटल थी चुका आहिनि ऐं ट्रांसपोर्ट थी चुकी आहे ऐं गाॾियूं जेके आहिनि उहे बुक थी चुकियूं आहिनि, कारनेट वग़ैरह थी चुकिया आहिनि। अगरि जेकर न वेंदा त इहो काफ़ी सारो नुक़सानु जेको असांजे ज़ाइरीन खे खणणो पवंदो। लिहाज़ा असां हिन एहतिजाज जे ज़रिए सां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त ज़ाइरीन जी दिलि आज़ारी न कई वञे ऐं इहो जेको रस्तो आहे उहो रस्तो खोलियो वञे ऐं इन ज़ाइरीन खे फुल सिक्योरिटी फ्राहम कई वञे ताकी हीअ ज़ाइरीन मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम हीअ पाकिस्तान खां ईरान खां इराक जेके आहिनि मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत करे वरी वापसि अमन अमान सां पहुची सघनि। न अॼु जेका फ़क़ति राजा नासिर साहिब जे हुकुम ते असांजो फ़क़ति एहतिजाजी रैली आहे असांजी जेका प्रेस क्लब ताईं हलंदी असांजी। अगरि जेकॾहिं पोइ हुकुम थी वियो असांजे अमायदीन जो क़ाइदीन जो त इंशाअल्लाह ताला असां पोइ धरणो भरंदासीं।